मूं चयो त मूंखे इन ते मथे चढ़णो आहे। उते पुलिस वारा हा, फौजी बीठल हुया। उन्हनि चयो बाबा इहो चढ़णु ॾुखियो आहे, जहिड़ो तेड़ो चढ़ी न सघंदो। मुंहिंजो मूसा कलीमुल्लाह चढ़ी वेंदो, असां बि मिठे मुहम्मद जा उम्मती आहियूं, हुज़ूर जा ग़ुलाम आहियूं। हू भला रोज़ चढ़ंदो, असां ज़िंदगी में हिकिड़ो भेरो त चढ़ूं। चई त 7 किलोमीटर जो पंधु आहे, 7 किलोमीटर जो पंधु चाढ़ी आहे मथे। हीअं उन खे हिकिड़ो रस्तड़ो ठाहियो अथनि, हीअं वर वकड़ कंदो वञिबो। पोइ रस्ते सां पोइ 7 किलोमीटर मथे उनजी टॉप जेका आहे, चोटी आहे, 2285 मीटर ज़मीन जी सतह खां मथे आहे। 2285 मीटर, फुट न मीटर, सम्झो था। सो मूं चयो त चढ़णो आहे मूंखे अॼु हिते। पोइ चयूं त हिकिड़ी सहूलियत आहे हिते, उठ भाड़े ते थियनि था, उहे 6 किलोमीटर ताईं खणी वेंदा उठ। हाणे ईअं काथे वियोसि त ईअं थोरो देरि जे लाइ सुनत सम्झी उठ ते चढ़ियो हुयुसि, पर 7 किलोमीटर सो बि जबल जी चाढ़ी ते मूं कॾहिं उठ ते सवारी कोन कई। पर मूं चयो अॼु तूर सेना जबल ते मूंखे चढ़णो आहे। पोइ उते जमाल बीठा ओठी, उन्हनि ओठियुनि चयो त शायदि 100 ऐं 150 जेके उन्हनि जा जुनैया आहिनि, उहे 150 जुनैया वठंदासीं। 150 या 250 या मूं लिखियो आहे पाण वटि, ऐं इहो सफ़रनामो सॼो मूं लिखियो आहे तस्वीरुनि सूधो। इनशा इहो सफ़रनामो छपजी आयो त तव्हां बि ॼण मूं सां गॾु सॼो मिस्र घुमंदव इनशा। चयूं त इन उठ ते तव्हां चढ़ो, 6 किलोमीटर खणी हलंदो, बाक़ी 1 किलोमीटर चाढ़ी उहा तव्हांखे पाण चढ़णी पवंदी पेरनि सां। त इनशा चढ़ंदासीं, हिमत मर्दा मदद ख़ुदा। उठ खे हुशायईं, मूंखे चई हाणे ते चढ़ियुसि उठ ते। जेॾी महिल चढ़ी सिधो थी वेठो, जेॾी महिल उठ उथे पियो, हीअं सॼो मां अॻिते हीअं थी वियो। या इलाही ख़ैर कजांइ, अॼु किरियुसि जे अॼु बचियुसि त न हुजायुसि। ख़ैर साईं, उठ ख़ैरनि जो उथियो ऐं हलणु शुरू कयईं। ऐं मूं बि आयत पढ़ी, सुभानल्लज़ी सख़र लना हाज़ा। अलाह जी ज़ात पाक आहे जंहिं असांखे मुती करे ॾिनो। वमा कुन्ना लहू मुक़रिनीन, असांजी हाजत न हुई हेॾे उठ खे असां मुती कयूं। हे अलाह जी कुदरत आहे जो असांखे मुती करे ॾिनो। हाणे जे उठ हले पियो, हेॾा लोॾा ज़िंदगी में मूं कॾहिं न ॾिठा। सो वरी जबल जो जेको रस्तो हुजे न, हिकिड़ो पासो थियो जबल, ॿियो पासो वरी हेठि लाही, हेॾो हेठि लाही, हो वरी उठ हले थो होॾो हुन पासे खां। मां हुनखे ओटी खे चवां यार हेॾो हलाई जबल वारे पासे ॾो, मुंहिंजो मग़ज़ थो चकराइजे। चई तव्हां फिकुर न कयो, मां वेठो आहियां न, मुंहिंजो किरियुसि त पोइ तूं छा कंदे भाॼा। हेॾो हलाई, चई त मुंहिंजे उठ खे रस्ते जी ख़बर आहे, तव्हां फिकुर न कयो, गणती न कयो। दिलि में सोचां पियो त अॼु ख़ुदा करे तूर ते पहुचा न त कबर ते त हलियो वेंदुसि। साईं उठ हले पियो, पर लोटनि लमनि में पोइ मां बि सॼी वाट क़ुर पढ़ंदो हलां। ख़ुदा साईं तूं हिफ़ाज़त कजांइ। अल्हम्दुलिल्लाह साईं, उठ हलंदो हुअसि, मां बि इहो क़ुर में पढ़ां पियो, हेब कंदो वञां। ख़ैर जो उठ मथे पहुतो, जेसीं ताईं उठ जी मंज़िल हुई, चयो हाणे हितां वरी तव्हांखे पैदल हलणो पवंदो। 750 ॾाका आहिनि, हिकिड़ो हीअं पथर जो हीअं हिकिड़ो ॾाको, 750 ॾाका आहिनि, पोइ मथे चोटी ईंदी। मुंहिंजो साईं कंदासीं होया मूसा कलीमुल्लाह त वेंदो मौजज़े हा। असां वटि मौजो त कोन्हे को, पर अॼु इनशा अल्लाह ताला इहा चोटी सैर कंदासीं। पोइ मुंहिंजो ड्राइवर जेको हुयो उहो मूंसां गॾु हुजे, उहो ॾाढो भलो माण्हू, तमामु भलो माण्हू, अमरू नालो हुयुसि। पोइ उहो मूंखे टेक ॾिए, वरी केॾी महिल मुंहिंजो वाह वेह इस्तनी शइ, माना थोरो थोरो सबुरु कर, थोरो वेह।
वरी से चढ़ो वरी साई खणो आख़िरकार मुंहिंजे ख़्याल में 3.5 या 4 कलाक लॻा वञी चोटी ते पहुतासीं। जेॾी महिल चोटी ते पहुतासीं तूर सेना जबल जी उहा जाइ जिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह सां रूबरू कलाम कंदो हुयो। अजीब कैफियत हुई, अजीब सुरूर हुयो, अजीब फज़ा हुई जिते अल्लाह जे पाक नबी सां रब जी ज़ात जो कलाम पियो थिए। अजीब अनवार हुया, इसरार हुया, अजीब कैफियतूं हुयूं जेके ज़बान बयान नथी करे। ऐं उन महिल उन जबल जी चोटी तूर सेना ते मूंखे तव्हां बचड़ा यादि अची विया। ऐं उते मूं दुआ घुरी, मुंहिंजा मौला हिन मुंहिंजी बच्चनि जी तोखे पारत हुजे, हिन सारी जमायत फ़क़ीरनि फ़क़ीराणियुनि जी तोखे पारत हुजे जेके फज़लाबाद में पंधड़ा करे अचनि था, सालियाबाद में अचनि था, करमपुर में अचनि था, दिलबराबाद में आस्थाननि ते पंधड़ा करे मौला इन्हनि खे शाद रखजांइ, आबाद रखजांइ। मुंहिंजा मौला इन्हनि खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजांइ, इन्हनि ते कोसी हवा न खुलाइजांइ। ये बच्चा जिते हुजनि उनखे शाद ऐं आबाद रखजांइ। मुंहिंजो अॼु दुआउनि जे क़बूलियत जी जाइ आहे। ऐं इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो जो उहा राति बि जुमे शरीफ़ जी हुई। पूरी राति अल्हम्दुलिल्लाह तूर सेना जबल ते गुज़री। ऐं उन जूं जेके कैफ़ियतूं आहिनि, जेकी उते जा इसरार आहिनि, उहे बयानु नथो करे सघां, जेका अल्लाह ताला मूं आजिज़ मिस्कीन गुनहगार ते करम नवाज़ी। हिकिड़ी ॻाल्हि अजीब मूं ॾिठी त इन चोटी ते जिते मां वेठो हिकिड़ी ॿिलिड़ी अचे मुंहिंजे पासे में वेही रही। वरी मां आयुसि जबल मूसा ते जिते हज़रत मूसा अलैहिस्सलाम वञनि पिया सफ़र में तूर सेना शहर। हीअ त जबल तूर सेना, पर तूर सेना जो शहर बि हिकिड़ो आहे। उन शहर जे पासे में हिकिड़ो जबल आहे, उन जबल जो नालो आहे जबल मूसा। जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिते आयो त बीमार थी पियो, पोइ 3 ॾींहं उते तरसी पियो। पोइ अलाह ताला जल शान जे तरफ़ां 3 ॾींहं ते हुकुम मिलियोसि त लठ हण त पाणी जो चिश्मो निकिरंदो। लठ मुबारक कई, पाणी जो चिश्मो बुम भॾई निकिरी पियो। पोइ उन पाणीअ मां हज़रत मूसा पीतो ऐं गुस्ल कई त चङो भलो थी पियो। उहो चिश्मो पाणी जो उन तूर सेना शहर जे पासे में अॼु ताईं जारी आहे, वहे थो पियो। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पोइ जॾहिं मां उन जबल मूसा ते आयुसि, हिकिड़ी ॿिलिड़ी आई अची मुंहिंजे पेरनि में वेही रही। अजब लॻो त जंहिं बि मुक़दस जाइ ते मां वञा पियो हाणे जबल जे मथां ॿिली कीअं थी आई। मां इहो राज़ सम्झी न सघियुसि त ख़ुदा बहितर ॼाणे थो त छा राज़ आहे। बहरहाल राति उते गुज़री ऐं जुमे शरीफ़ जी भलारी राति, पूरी राति अल्हम्दुलिल्लाह दुआउनि में थकावट चढ़ंदे ॾाढी थी, पर जेॾी महिल मथे पहुतुसि त मुंहिंजा सभु थक लही विया। उहो मंज़र यादि पियो अचे जेॾी महिल हज़रत मूसा अल्लाह सां ॻाल्हियूं पियो करे त रब्बुल आलमीन जल शानु खे अर्ज़ कई त रब अरिनी अंज़ुर इलैक, हे मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजो दीदार करा, पंहिंजी ज़ियारत करा, मौला तुंहिंजो जलवो ॾिसण थो चाहियां। त रब फरमाए त ला तअकुल अमवाल यतामा या मूसा, ए मूसा यतीमनि जा माल न खा। अर्ज़ की मुंहिंजा मौला मां त तुंहिंजो दीदार थो घुरां, कहिड़े यतीम जो माल थो खावां। रब फरमायो त मूसा जेको मुंहिंजो दीदार थो घुरी, इहो दीदार आमिना जे यतीम बच्चे मोहम्मद मुस्तफा जी मिल्कियत आहे। न तेरी आंख देखे ए मूसा, न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ए मूसा मोहम्मद मुस्तफा दे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो मंजर याद पियो अचे। पोइ रब्बुल आलमीन जल शान फरमाए वलाकिन इंजुर इलल जबल, हिन जबल खे ॾिस, फइनस्तकर मकानो फसौफ तरानी। जंहिं जबल पंहिंजी जाइ ते बीही वियो न, पोइ तूं मूंखे ॾिसी वठंदे।
फलम्मा तजल्ला रब्बहू लिल जबल, पोइ अल्लाह ताला जबल जे मथां तजल्ली फरमाई। हाणे इहो जबल जंहिं ते मूसा बीठो हुयो, इन जबल खे चइबो आहे जबलुल मुनाजात, यानी अल्लाह खे सॾण ऐं मुनाजात वारो जबल। ऐं जंहिं जबल ते अल्लाह साईं तजल्ली फरमाई, उहो वरी साम्हूं ॿियो जबल हुयो, उन जबल जो नालो हुयो जबल तजल्ली। कहिड़ो जबल? तजल्ली वारो जबल। अल्लाह जी तजल्ली उन जबल ते पई, वरी उन जबल जो बि सैर नसीब थियो। अजीब ॻाल्हि आहे, उते ॿुधायोमांव जेको वण हुयो जंहिंमां आवाज़ आयो हो, वण। हाणे उहो जबल जेॾी महिल टुटो आहे न, त उन जे पत्थरनि में उन वण जूं तारियूं छापियूं पियूं आहिनि। हर पन, हर टुकड़े टुकड़े जे अंदरि, पत्थर जे ज़रे ज़रे जे अंदरि, अंदरि उन में जीअं रकूं थी वियूं न पत्थरनि में, उहे रकुनि वांगुरु उन में उहे निशान, जब उन वण जा निशान ठहिया पिया। उहो पत्थर जो टुकड़ो मां खयूं आयो हुउसि, मुंहिंजो फ़क़ीरनि खे ॾेखारींदुसि, दीदार कनि। भला जे जबल सॼो न ॾिठो त जबल जो टुकड़ो ई ॾिसंदा।